हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैरु? कीअं थो वक़्तु गुज़रे पियो? सिंध जा हालात ॾाढा ख़राबु आहिनि। अॼु हीअ वीडियो हिकिड़ो एहतजाज आहे। बेसिकली जेको कुझु पी हुकूमत करे थी पई सिंधियुनि सां 35-40 सालनि खां, इहो सम्झण खां मुखनि परे आहे। माना जस्ट अनबियरेबल। माना छा न कयो अथऊं आवाम खे पीड़ा और दर्द तकलीफ़ ॾियण जे लाइ। हर पॉसिबल कमु जेके थी सघनि था पिया, ज़ुल्म, बरबरियत, नाइंसाफ़ी, छा नथा कनि पिया। मतिलबु इन खां पोइ बि असां वेठा आहियूं, कुझु कोन था कयूं पिया। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। माना बेसिक जेके बुनियादी ज़रूरतूं हूंदियूं आहिनि ज़िंदा रहण जे लाइ, उहे पूरी कोन थियूं थियनि पियूं। तालीम तव्हां ॾिसो, काफ़ी कल्चर केतिरो आहे। माना हिकिड़ी मुकमिल तौर ते गुज़िरियल 15-18 साल में हिकिड़ी नई नस्ल जवान थी वेंदी आहे। ॿार पढ़ंदो आहे 5 सालनि में, ऐं 15 साल एजुकेशन, 16 साल कोई एजुकेशन, ग्रेजुएशन थी वेंदी आहे। हिकिड़ी पूरी नस्ल पी जे दौर में जवान थी आहे, जेके पढ़ाई जी का ख़बर कोन्हे। कापी कल्चर, रिश्वत, चोर बाज़ारी, 2 नंबरियूं, पैसनि ते मार्कूं, ग्रेड खपाइण, A1 ग्रेड बि कमनि था पिया, को मसइलो ई कोन्हे। एॾो ज़ुल्म, एॾी ज़्यादती। माण्हू वीचारा ज़ाहिर ॿी वाह कोन्हे, सो चवनि था को मसइलो ई कोन्हे, A1 ग्रेड त अचे थो पियो। पैसा 50-60 हज़ार माण्हू हर कोई अॼुकल्ह कमाए थो अचे महीने में। हर कंहिंजी घटि में घटि पघार या कमाई 40-50 हज़ार थी आहे। 60-70-80 हज़ार जेतिरो ॻुड़ विझो ओतिरो पाणी मिठो। सो मार्कूं, माना इहा पढ़ाई जो इहो हाल आहे। त उहे छोकिरा यूनिवर्सिटी पुॼंदा, छा पढ़ंदा? कुझु बि न। यूनिवर्सिटी मां मरी सरी ग्रेजुएशन करण खां पोइ इंजीनियर या डॉक्टर थींदा, उहे छा कंदा? उहे ई सुभाणे सिंध में अची नौकरियूं कंदा। उहे जेके नायल छोकिरा, कापी थियल, हर शइ कापी करे पास करे पहुता आहिनि, उहे छा कंदा? ज़ाहिर आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। सिंध जो जेको हाल थियो पियो आहे, उन्हनि खे न इल्मु, न ॾाहप, न शऊर, न क़दुरु, न अहसासु, न अख़लाक। उहो नौजवान बिल्कुलु अक़ल खां ख़ाली हूंदो, पैदल हूंदो, को शऊर न हूंदो, को ॾाहप न हूंदी, को अहसासु न हूंदो माण्हुनि जो, सिंध जो, पंहिंजो, ग़रीबनि जो। छो जो हू पाण 2 नंबर तरीक़े सां इंजीनियर थिए थो, डॉक्टर थिए थो, वकील थिए थो, सिटी प्लानर थिए थो, ठेकेदार आहे, आबपाशी जो अमलो आहे, वापडा जो अमलो आहे, या जेके बि आहिनि, उन्हनि जो ज़ाहिर उन जी तरबियत ईअं थी आहे। उहे जॾहिं ईंदा त उहे रज़न तौरु ईंदा। धाड़ियल सिर्फ़ु कचे में न आहिनि वेठा। असली कचे वारा धाड़ियल ज़ाहिर महीने मासे हिकु हथु शिकार कंदा आहिनि। ऐं जेको मज़मत जो अमल आहे, न करणु खपे। माना कहिड़े समाज में अॼुकल्ह ईअं थींदो आहे त माण्हू अगवा करे वञे, कचे में विहारे, वरी पैसा तलब करे। मतिलबु सिंध 5000 साल अॻु में मोहन जो दड़े वारे दौर में शायदि हिन खां वधीक बहितर नमूने ज़िंदगी गुज़ारे। माण्हू ख़ुशि हुया, सुकून में हुया, अमुन में हुया। हिकिड़ो माण्हू सुबुह निकिरे थो घरां, हर जाइ ते उनखे तरह तरह जूं तकलीफ़ूं मिलनि थियूं पियूं, इज़त नफ़्स मजरूह थिए थी। सुबुह जो हू जेकॾहिं नाश्तो सपोज़ बि करे थो, हर माण्हू त न आहे कंदो, सपोज़ करे थो चांहि में ज़हर मिलियल आहे, केरु पीअंदो इहा चांहि? कॾहिं की सोचियो आहे खीर माण्हू खे मुनासिबु, सुठो, साफ़, पाक मिलणु खपे? न, 2 नंबरियूं। जानवरनि सां कहिड़ो सलूक थींदो आहे, मेहनि खे सुयूं लॻंदियूं आहिनि, पाणी मिलाईंदा आहिनि, केमिकल ठहियलु खीर थो खपे पियो। इहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? पहिरियां हुकूमत जी, जेका पी जा नायल माण्हू आहिनि। ॿियो हिकु आम माण्हू जेको 2 रुपया कमाए थो रिश्वत वठी करे या हराम करे या ग़लति तरीक़े सां, उनखे इहो ख़्यालु अहसासु कोन्हे त हे पंहिंजा माण्हू आहिनि, उन्हनि खे मां ज़हर थो पीआरियां। इहो ख़्यालु कीअं पैदा थींदो? तालीम सां पैदा थींदो। ऐं तालीम आहे ई कोन, ज़ुल्म आहे, बेवकूफ़ी, चरिया माण्हू वेठा आहिनि, राजा अकुलु आहे कोन। पोइ अंडो खाए थो, फार्मी अंडो, फार्मी मुर्गी जेका हूंदी आहे उनजी डाइट कहिड़ी हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे? उनखे डाइट जे नाले ते ज़हर खाराए वेंदो आहे। त उनजो जेको गोश्त ठहे थो, उन मां जेको अंडो निकिरे थो, उनजी कहिड़ी हिफ़ाज़त हूंदी या ग़िज़ाई खोट उहा पूरी कंदो? शुरूआत ई तव्हांजी 2 नंबरनि सां असांजी थिए थी पई, माण्हुनि जी थिए थी पई। ॿियो को चारो कोन्हे। ज़िम्मेवारु केरु आहे? पी आहे। अॻिते हलो, के कमु सां काॾे वञे थो, वैन ॾिसो, गाॾियूं ॾिसो, रक्षा ॾिसो, या मोटरसाइकिल या बाइकर या टैक्सियूं या कोच, उते माण्हुनि सां माण्हुनि वारो सलूक न आहे थींदो।
कोच मिसाल जेका हले थी पई न, मिसाल नवाबशाह खां हैदराबाद या सांगड़ खां कराची, उनमें छा थींदो आहे, माण्हुनि सां कहिड़ो सलूक कयो वेंदो आहे। जेके कंडक्टर या क्लीनर या इहे जेको बकवास अमलो हूंदो आहे, उहो जाहिल ॼट, इन्हनि खे एतिरो सेंस कोन्हे, तमीज़ कोन्हे माण्हुनि खे, जो कंहिंसां ॿिए सां कीअं ॻाल्हाइबो आहे, कंहिंखे कीअं एड्रेस कबो आहे, मुखातिफ़ कबो आहे, कीअं जवाबु ॾिबो आहे। माना हर ॻाल्हि ते माण्हू जी बेइज़ती थींदी आहे। जेकॾहिं माण्हू फील करे, जेको फील नथो करे, का बेइज़ती कोन्हे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? माना इज़त नफ़्स हिकिड़ी हूंदी आहे न, त माण्हू कंहिंसां ॻाल्हाए थो त साम्हूं वारो हुनखे मुनासिबु जवाबु ॾिए या माज़रत करे, जो जेकॾहिं को कंहिंजो कमु करे थो त हुनजो थैंक्स चवे, महिरबानी चवे, हुनजो ग्रेटिट्यूड ऐं महिरबानी आहे, शुक्रियो अदा करे। इहो माना मौज़ूब दुनिया में ईअं थींदो आहे। हिते तव्हां दुकान ते हलिया वञो, धोबी वटि वञो, इहे वार ठहिराइणा हुजनि, या आलू भिंडी तूरी वठणी हुजे, या कंहिं शॉपिंग सेंटर में हलिया वञो या शॉपिंग मॉल में वञो, कंहिंखे बि ख़बर कोन्हे कस्टमर केयर छा थींदी आहे, माण्हू जी हर कंहिंजी रिस्पेक्ट आहे, इज़त आहे, उहा कीअं माना ॿिए जी इज़त कीअं कबी आहे ऐं पंहिंजी इज़त कीअं कराइबी आहे, का ख़बर ई कोन्हे। ईअं चरियुनि वांगुरु ढोरनि वारो मुआशिरो आहे, माहौल आहे। डॉक्टर ॾे वञो, तव्हां कंपाउंडर ॾे वञो, तव्हांखे जेकॾहिं एड्रेस करे थो, को नर्स तव्हांखे ट्रीट करे थी, जेकॾहिं प्राइवेट आहे, पैसा तव्हां पे था कयो, त ज़ाहिर उहो पैसनि खे इज़त मिलंदी आहे, हमदर्दी मिलंदी आहे, प्यारु मिलंदो आहे, उन माण्हू खे न आहे मिलंदो। माण्हू त माना गॾु आहे न, या कुतो आहे। असुलु पैसे खे, जेको ज़ाहिर फीस भरे थो डॉक्टर वटि वञी करे, उनखे रिस्पेक्ट तॾहिं थी मिले जो पैसा थो भरे पियो, माण्हू जी का बि अहमियत कोन्हे का। मेडिकल स्टोर वारो तव्हांखे गाइड करण लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं माण्हू ॻोठ मां वञे थो, दवा लिखियलु आहे पेपर ते, छा लिखियलु आहे, घणा टाइम खाइणी आहे, सुबुह मंझंदि शाम, केतिरो वज़न छा, न छिड़बू ॾींदा, ॻाल्हाइण जी तमीज़ कोन्हे। माना जीअं पोइ वीडियोज़ में मां ॿुधायो, 50% सिंध में ज़ाहिर ॻोठाणा माण्हू रहनि था, ऐं ॿिया 50% माण्हू कराची, हैदराबाद, कुझु वॾनि शहरनि खां अलावा नंढा नंढा शहर बि जेके आहिनि, सिंध जा नंढा शहर बि खोड़ सारा आहिनि, उते बि तव्हां ॾिसो आम माण्हुनि सां को सही नमूने डील करण लाइ तयारु कोन्हे, ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, को रिस्पेक्ट ॾियण लाइ तयारु कोन्हे। एॾी बेइज़ती माण्हू बर्दाश्त कनि था, सिर्फ़ु रोज़ी रोटी जे करे, इज़त जान माल जे करे, सिहत तालीम एजुकेशन जे नाले ते बेइज़तियूं कराए थी पई। इन सॼी शइ जो ज़िम्मेवारु केरु आहे? पीपी हुकूमत, जाहिलनि जी हुकूमत। वॾेरा त हूअं ई जाहिल हूंदा आहिनि न, वॾेरा जेके जेके बि हुजनि, चाहे कश्मीर खां वेंदे बदीन ताईं, जंहिं वटि पैसो आहे, माल आहे, मिल्कियत आहे, उहो लॻभॻि 99.99% जाहिल हूंदा आहिनि। उनजा ॿार ठीकु आहे कैम्ब्रिज ऑक्सफोर्ड मां पढ़ी बि ईंदा, पर जाहिल हूंदा आहिनि। डिग्री वठण त माण्हू को अमीर कोन थींदो, या अकुल न अची वेंदा, सभु जाहिल ई हूंदा आहिनि। ऐं पीपी खे चङी तरह ख़बर आहे त सिंधी अवाम खे कीअं जाहिल रखिजे, कीअं ॼठ अणपढ़ रखिजे, त जीअं पंहिंजो कमु छिके रखिजे ऐं पंहिंजा मज़ा कजनि। अवाम खे वरी उहो शौर कोन्हे, हो वीचारा बुख ते ॾुख ते मानी रोज़ी रोटी कमाइण पूरा आहिनि, इज़त जान महफ़ूज़ हुजे, वॾी ॻाल्हि आहे। सुबुह जो वञा, शाम जो ॿिनि वेलनि जी मानी पूरी थिए त बि वॾी ॻाल्हि आहे। त उहे ज़ाहिर रजिस्ट बि कोन था करे सघनि। उन ॻाल्हि जो वरी हुकुमरान तबिको, सियासतदान ऐं जेको चापलूस ऐं चालाक तबिको आहे, ख़ूब फ़ाइदो वठे थो। उनखे अञा वधीक चेरो रखण जी कोशिशि करे थो, जाहिल रखण जी कोशिशि करे थो। उन्हनि खे एतिरो चवंदा लठ ऐं चठ ॿई कम हलनि था पिया। माना उन्हनि खे मारणो न आहे, पर एतिरो ॾियणो आहे जो बसि जहिड़ो रही सघे। पीपी वारा ईअं था कनि पिया। औरतूं, सिंध जूं औरतूं, जंहिं ते असां सत खून करे छॾींदा आहियूं, ऐं औरत खे क़ुर बि चवंदा आहियूं। समय सालनि खां औरतुनि ते कारोबारी खां वेंदे, ॿांह खणण खां वेंदे, माई भॼाइण खां वेंदे खून थी वेंदा आहिनि। उहो हिकु अलॻि बहस आहे, सही या ग़लति। पर हिते असां जूं, तव्हां जूं, सभिनी सिंधियुनि जूं मायूं, इहे जेको बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम वारे पैसनि जे करे हिकिड़े पिन ते गुज़ारो, हिकिड़ो माना फ़क़ीर ऐं पेनू फ़क़ीर पूरी क़ौम खे ठाहे वियो आहे। उन मायुनि सां गर्मी में, सर्दी में, रोड रस्तनि ते, विच चौंक ते, गली ते जेको हशर थिए थो, इहो तव्हांखे सभु क़ाबिल क़बूल आहे। उन्हनि जा जेके भाइर आहिनि, या मुड़ुस आहिनि, या पीउ आहिनि, उन्हनि जे लाइ को मसइलो कोन्हे त संदसि माई ज़लील थी करे पिन जो टुकर वठी करे पचे थी, हो वरी सॼो महीनो ठठ थो करे। जेको बि तरीक़ो आहे हुनजो ठठ करण जो, चाहे चांहि पीए या गुटको खाए या ठरो पीए। पर हिकिड़ी माई खे तव्हां इस्तेमालु था कयो 4 रुपया कमाइण जे लाइ। ईअं त कॾहिं बि कोन थींदो, किथे बि कोन थींदो।
माना इहा सम्झो हिकिड़ो बेघर थी जो लेवल आहे जेको पीपी हुकूमत सिंधियुनि में आहिस्ते आहिस्ते वक़्त सां गॾु गॾु इंजेक्ट थी करे पई विझे थी पई उन्हनि खे माना तरबियत थी ॾिए पई थो बेघर थी करे कीअं रहिबो आहे पंहिंजा हक़ विसारे करे कीअं रही सघिजे थो तव्हां ख़ैरात में मिले थी न मास्तरियूं तव्हांखे मिलनि थियूं ॿार पढ़ण जी ज़रूरत कहिड़ी आहे पघार तव्हांखे 30,000 रुपया या 40,000 हर महीने मिलंदी तव्हांखे 5-8 लख ते मामूली नौकरियूं ख़ैरात सम्झी मिलनि थियूं इहा असांजी औकात आहे सिंध जे हर शहर में रोड रस्ता ॾिसो तव्हां गटर ॾिसो तव्हां माना इहे जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि जीअं जेके 100 साल अॻु में मुहज़ब दुनिया हल करे वरिता है इंफ्रास्ट्रक्चर हॉस्पिटल स्कूल रोड रस्ता गलियूं गटर किचिरो असांखे ख़बर ई कोन्हे माना लिटरली गंद ते वेठा आहिनि माण्हू गटर ते वेठा आहिनि माण्हू जेको गंद जो ढेर हूंदो आहे न कूड़ो जेको चओ तव्हां उन ते असांजा माण्हू वेठा आहिनि को परवाह ई कोन्हे पासे में गटर पियो आहे गूं थो वहे पियो को मसइलो कोन्हे लाश पयूं आहिनि को मसइलो कोन्हे कुआ मुआ पिया आहिनि को मसइलो कोन्हे जेको वात मां माण्हू गूं कढंदा आहिनि छा चइबो आहे हुनखे गुटको खाई गूं कढणु वॾा शहर कराची वारा जो लूसी माना पाण खे पढ़ियल लिखियल सम्झंदा आहिनि उहे रहनि ई उन गुटके में था उनखे किराहत कोन थी अचे को मसइलो ई कोन हुनजे लाइ एॾी धप थींदी आहे ढूंढ जी धप मां कराची शहर छॾे इन करे भॻवान जो मूंखे धप में मसइलो थींदो माना इंसान थोरे रहंदा आहिनि हुते अहिड़ी हालत आहे माण्हुनि त उहो शहर वॾे शहर जी हीअ हालत नंढा शहर सिंध जा जेके आहिनि चाहे नसीराबाद हुजे या ठुल हुजे या सरारी हुजे या सठ महल या बांधी हुजे गोलाड़ची हुजे कढण हुजे या मिठी हुजे छा हाल हूंदो शहरनि जो माना अज़ाब आहे हिकिड़ो इन जो ज़िम्मेवार केरु पीपुल्स पार्टी छो उन्हनि खे अख़्तियार मिले थो पियो छो थो मिले छो जो उहो वठ आहिनि दलाल आहिनि जेको माण्हू येसमैन आहे हर शइ सिंध जी खपाए ॼाणे तीन वाल करे ॼाणे येसमैन पिंडी जो जेको चवंसि हुकुम अलफ़ खां ये ते हर शइ मञण जे लाइ तयारु आहे 1000 एकड़ ज़मीनूं को मसइलो कोन्हे वसीला पहाड़ जबल हुजनि खीरसर नेशनल पार्क जो जामशोर ज़िले में आहे उहो हवाले करे छॾियो अथनि तव्हां ॼाणो ऐं तव्हांजो कमु ॼाणे हिकिड़ी नेचुरल वाइल्ड लाइफ सेंचुरी आहे वाइल्ड लाइफ सेंचुरी नेशनल पार्क आहे उन ते त रहम कयो यार उहो बि उन्हनि जे हवाले आहे तव्हां वञी ॼाणो तव्हां ॼाणो कराची हैदराबाद जे जेको मोटरवे आहे ॿई पासा केतिरा ई किलोमीटर 100 किलोमीटर में उनखे प्लाटिंग जे नाले ते पोती खाते जे नाले ते ज़मीनूं मिली वियूं आहिनि मुफ़्त जूं हर ज़िले में कैंट पिया ठहनि कहिड़ी ज़रूरत आहे कैंट जी तव्हांखे कच्छ जा जेके धाड़ेल आहिनि घोटकी शिकारपुर जेकाबाद कश्मीर जा उहे 100 धाड़ेल तव्हां क़ाबू कोन था अचंदा ॿुॾी नथा मारो त कैंटूं ठाहींदा था वठो इहो इन जो ज़िम्मेवार केरु पीपुल्स पार्टी ज़रदारी ऐं उनजा जेके ॿिया जेके वठ आहिनि उहे छा कयो हुन सिंध जे लाइ एॾो ज़ुल्म एॾो कीस माण्हुनि खे माण्हू माना इहो वाक़ई में भुलिजी विया आहिनि त असां माण्हू बि आहियूं इंसान बि आहियूं ढोर था रहनि पिया सिंध में ढोर इंसान में बेसिकली छाजो फ़र्क़ु हूंदो आहे शऊर जो इल्म जो ॾाप जो पंहिंजो हक़ु सुञाणणु ऐं उनजे लाइ विढ़णु इहो फ़र्क़ु हूंदो आहे सिंधी त माना ढोर वांगुरु ॿकरियुनि वांगुरु पिया था हलनि पिया पिन जे टुकर ते मिसकीन सम्झी थोरो सम्झी उन्हनि खे माना जेको कुझु मिले थो थोरो थी मिले थो पियो हुनखे इहा ख़बर कोन्हे असां मालिक आहियूं मुल्क जा असां सिंध जा मालिक आहियूं वसीला असांजा नौकरियूं असांजो ज़मीन पाणी समुंड तेल गैस कोयलो सभु असांजो न माना सिस्टमेटिक तरीक़े सां 15-18 साल में उन्हनि जी सुती में जी काश विझबी आहे न ॿार खे ॼण नंढो हूंदो आहे सुती में बेग़ैरती पिलाई थी वञे पई जहालत ऐं गुरबत उनजी नसुनि में उनजे रॻुनि में उनजे खून में उनजे रत में बेग़ैरताई शामिलु कई थी वञे पई अहसास कमतरी शामिलु कई थी वञे पई त तव्हां लूसी आहियो तव्हां कंहिं लाइक़ु न आहियो तव्हां खां कोन पुॼंदो शुकुरु कयो तव्हांखे ज़रदारी हर महीने पिन जो टुकर ॾिए थो पियो तव्हांजूं मायूं ज़लील थी करे उहो वठी अचनि थियूं पियूं ऐं तव्हां ठठ था कयो पिया एॾो ज़ुल्म उन ते को बि थियण जे लाइ तयारु कोन्हे कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म था ॻणाईंदो तव्हांजो पाणी माना हींअर कहिड़े अॼु 12-13 जुलाई आहे मई वियो जून वियो अधु जुलाई वियो सिंध जी ज़मीननि खे पाणी कोन थो मिले पियो डैम उन दौरान भरिया था वञनि एतिरो सेंस कोन्हे यार डैम पोइ भरिजी सघजनि था छो
जुलाई में मींहुं पवंदा आहिनि, हा पवंदा आहिनि, अगस्त में पवंदा आहिनि, सेप्टेम्बर जी 15 ते पवंदा आहिनि, बर्फ़ गरंदी आहे, ॿोॾि जो पाणी ईंदो आहे, डैम भरिजी सघनि था। शुरू वारे ॾींहंनि में डैम भरण जी ज़रूरत कहिड़ी आहे, जॾहिं लाड़ जे आबादकारनि खे सारियल बेल्ट खे पाणी खपे, एतिरो सेंस कोन्हे। इहे वरी आबपाशी इंजीनियर नाले इंजीनियर त खणी आहिनि, पर आहिनि वॾा लूसी ऐं जहिल, माना इनखे को अहसासु कोन्हे। माना केतिरो माल कमाइनि था आबपाशी अमलदार, किरोड़े रुपया, कंहिंखे पाणी ॾियणो आहे, कॾहिं ॾियणो आहे, केतिरो ॾियणो आहे, पैसनि ते। माना पाणी जेको आहे न उहो एक्चुअली खपाइनि था पिया। सिस्टम में जेको पाणी अचे थो, जेको सभिनी जो हक़ु आहे, न असांखे पैसो खपे। हे जेके कामोरा या सियासतदान या पीपी जा जेके छाड़ता आहिनि, इहे सिंध छा पंहिंजी माउ बि पंहिंजे मफ़ाद ख़ातिर खपाए सघनि था। सख़्तु लफ़्ज़ इस्तेमालु करणा था पवनि, छो ज़रूरी आहे। न पंहिंजा माण्हू उथंदा, यतीम मिसकीन ॼट जाइल, न हो हरामनि ते फ़र्क़ु पवंदो, इन कुझु थींदो, फ़नकारियुनि सां ऐं हवालनि सां कुझु कोन्ह थींदो। होॾे बि तव्हांजे पाड़े में बलोच मायूं केतिरो फाइट बैक कयो आहे, उन्हनि विढ़नि थियूं पियूं हक़नि जे लाइ। बलोच चवंदा आहिनि तव्हां ॼट आहिनि, अणपढ़ियल आहिनि, जंग में रहंदा आहिनि, जबल में रहंदा आहिनि, मानी पूरी कोन मिलंदी आहे उनखे। सिंधी त पढ़ियल लिखियल तहज़ीब जा वारिस, पंहिंजा हाल ॾिसो ऐं उन्हनि जा हाल ॾिसो। हो विढ़नि था पिया, गुज़िरियल 50 सालनि खां विढ़नि था पिया, हर क़िस्म जी वेड़ उनजी जारी आहे, उन्हनि ते सभ खां वधीक ज़ुल्म थिए थो पियो, पर पोइ बि हुनखे ख़बर आहे त हिननि मां कुझु न वरंदो। सिंधियुनि खे त मज़हब जे नालनि ते चूतियो बणाए थो वञे, वॾो मसइलो त इहो आहे न। मज़हब जी ॻाढ़ी सुठी प्यारी ठहण जो सभिनी जो ईमान ख़तरे में आहे, थोरी ॻाल्हि ते ईमान ख़तरे में पइजी थो वञे। तव्हांजो ईमान कोन थो काॾे भॻो वञे, तव्हां पंहिंजो ईमान पंहिंजे वटि ई रखो, महिरबानी करे पंहिंजो सिंध जो पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखो, थोरी इज़त सां जीअणु सिखियो। हिन वीडियो जो मक़सदु आहे थोरी इज़त पंहिंजी सुञाणो, इज़त सां जीअणु सिखो, इज़त सां रहणु सिखो, पंहिंजी सेल्फ रिस्पेक्ट जेका हूंदी आहे न, इज़त नफ़्स, उनखे मजरूह न करणु ॾियो, इज़त भरी ज़िंदगी गुज़ारणु खपे। माण्हू कीअं बेशर्म बेग़ैरत थी न रहणु खपे। तव्हांखे ॼाणी वाणी बेशर्म बेग़ैरत ऐं जाइल इन करे रखियो थो वञे त जीअं हुननि जा कमु हल सीधा थींदा रहनि। तव्हां तरक़ी कंदो, तव्हां पढ़ंदो लिखंदो, इल्मु शौर ईंदो, त ज़ाहिर आहे हुननि जी कुर्सी खे ख़तरो आहे। ॿियो को बि तरीक़ो न आहे हुनजी कुर्सी ख़तरे में। तव्हां सिंधी वीचारा छा कंदा, उथंदा, को वेड़ कंदा, को मुक़ाबिलो कंदा, को रोड ब्लॉक कंदा। 30 माण्हुनि जो ईंदो, रोड ब्लॉक थींदा, वरी साॻो ओड़े जा ओड़ा। दुश्मन केॾो चालाक आहे तव्हांखे ख़बर ई कोन्हे। उहो हर माज़न ते तव्हांखे टोड़े थो पियो, ॿोली हुजे, सकाफ़त, कल्चर, वसीला, नौकरियूं, तालीम, सिहत, हर शइ ते तव्हांखे तबाह थो करे, मारे वेठो आहे, बर्बादु किए वेठो आहे। छा तव्हां बचाव कंदो? तव्हां वटि वाक़ई में बि हिकिड़ो ई रस्तो आहे। सिंध 3 साल हिते वेठी हुई, भला काॾे भॼी कोन वई, मायूं भॼी वेंदा, सिंध कोन न आहे भॼी, सिंध हिते वेठी आहे। तव्हां 15 साल ॿिया ख़र्चु कयो, 15 साल तव्हां ख़र्चु कया न, पीपी तव्हांजो कारो मोह करे छॾियो असां सभिनी जो, माना पूरी नसल तबाह करे छॾी। हाणे कंहिं बि क़िस्म जी का उमेदु कोन्हे का, सिर्फ़ु छॾे ॾियो सभिनी शयुनि खे, पढ़ाई कयो, तालीम हासिलु कयो, जेके पॉसिबल तरीक़ा आहिनि तव्हां उहे आज़मायो। ठीकु आहे, मुश्किल आहे, डिग्री नथी मिले पई, मार्कूं नथियूं अचनि पियूं, कापी कल्चर आहे, जेको बि आहे, उन सभिनी जे बावजूदि तव्हांखे रस्तो ॻोल्हणो आहे, पाण खे रस्तो ॻोल्हणो आहे। ॿियो अची कोन ॿुधाईंदो, माना चीच मां वठी तव्हांखे पुॼाईंदो हे साम्हूं स्कूल आहे, ॾे वञ। पाण खे फाइट बैक करिणो आहे, रस्तो पाण खे ॻोल्हणो पवंदो, ऐं उहो रस्तो तालीम जो आहे, हुनर जो आहे, इल्म जो आहे, शऊर जो आहे। ॿियो को बि रस्तो कोन्हे। इन विच में जेकॾहिं कंहिं ॿनी ते, ज़मीन ते, ज़िले ते, पहाड़ ते, जबल ते कब्ज़ो थी वियो न, इते ई पियो हूंदो उहो। कराची शहर बि काॾे कोन थो वञे, हैदराबाद बि हिते हूंदो, नंगर पार्क बि हिते ई हूंदो। पहिरियां तव्हां पाण पढ़ी इन लाइक़ु थी वञो, जेको तव्हांजो 0.001% शायदि चङा माण्हू पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हू आहिनि, उहो परसेंटेज जेकॾहिं 5% अहिड़ा माण्हू हुजनि न, 10%, 20%, पोइ कंहिंजी माउ में बि ताक़त न आहे जो इहे सभु कमु करे सघे। हिते तक़रीबन सभई माण्हू ॼट ऐं जाइल आहिनि, हरामखोर आहिनि, लालची आहिनि, माना हर बुराई आहे उन्हनि में, कहिड़ी बुराई कोन्हे, हर बुराई मौजूदु आहे। जेके चंद आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा 20 माण्हू आहिनि, या 100 माण्हू आहिनि, या 1000 आहिनि, उहो तादादु वधाइणो पवंदो। अहिड़ा माण्हू लख हुजणु खपनि, अहिड़ा माण्हू किरोड़ हुजणु खपनि। उहो तालीम सां ईंदो। 15 साल तव्हां छॾियो भला, हर शइ करे ॾिठी तव्हां, मुज़ाहिरा, एहतिजाज, धरना, क़ौम परस्तियूं,
नारा छा वरियो, कुझु कोन वरियो, सभु बकवास आहे, सभु खपाऊ माल आहे, सभु माल था ठाहिनि पिया। तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियो। 15 साल में हिकिड़ी नई नसल तयारु करे सघे थी जेका तालीम याफ़्ता हुजे, जंहिं वटि शऊर हुजे, जंहिं वटि तमीज़ हुजे, जंहिं वटि अख़लाक हुजे, जेको बुरे ऐं भले जी तमीज़ सम्झे, जेका ज़रूरी छा आहे, छा करिणो आहे, आवाम जो हॾ ॾोखी हुजे, अहसासु हुजे हुनखे, पंहिंजनि लाइ कीअं जीअबो आहे, पंहिंजनि लाइ कीअं कटिबो आहे, उहो अहसासु हुजे, लालची न हुजे। इहे सभु गुण सही तालीम सां ईंदा आहिनि, शऊर सां ईंदा आहिनि। इंसान थियण लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि। बाक़ी ढोरनि वारी ज़िंदगी त हूअं ई गुज़रे थी पई ऐं पई गुज़रंदी, ढोर ई रहजी वेंदासीं ऐं थी सघे थो 15, 20, 30 साल में मुकमिल तौर ते तव्हां वाइप आउट थी वञो, सिंधी ख़तमु थी वञे। हाणे बि केरु थो ॻाल्हाए सिंधी, को बि न। केरु थो पढ़े सिंधी, को बि न। सिंधी तव्हां टेक्स्ट, सिंधी मैसेज करणु सिंधी में कोन था कयो। अलाए कहिड़ी जिननि वारी ॿोली में तव्हां मैसेज था कयो हिक ॿिए सां। सिंधी में मैसेज करे तव्हांखे तप थो चढ़े, वॾी ॻाल्हि थी आहे। माना पंहिंजी जेका तव्हांजी सुञाणप आहे, तव्हांजो जेको बचाव आहे, उहा सिंधी ॿोली आहे, उहा तव्हां छॾे ॾिनी आहे ऐं अलाए छा में था ॿोड़ हारींदा वरितो। बहरहाल पढ़ो, अञा वक़्तु न आहे वियो। हिकिड़ो ई तरीक़ो आहे, इल्मु हासिलु कयो, पढ़ाई कयो, शऊर वठो, पंहिंजा हक़ वठो। पहिरियां हक़ सुञाणो त असां कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि। पिन जे टुकर ते कमु न हलंदो बाबा, पिन जे टुकर ते कमु न हलंदो, पिन जे टुकर ते कमु न हलंदो। ठीकु आहे न।